नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर इंतज़ामिया जी लापरवाही अवाम जो जीण जंजाल करे छॾियो आहे। शहरी शागिर्द तोड़े एमरजेंसी जी सूरत में मरीज़ शदीद परेशानी जे वर इंतज़ामिया ख़ामोश। मरियम तोफ खां सुपर एयर साइंस कॉलेज ताईं ओल्ड नेशनल हाईवे रोड जी मरम्मती कम दौरान ओवरलोड गाॾियुनि जो आज़ार वधी वियो आहे। खैरपुर इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि ट्रैफ़िक जाम थियण सां गॾु स्कूली शागिर्द तोड़े एमरजेंसी जी सूरत में अस्पताल ॾांहुं ईंदड़ मरीज़ शदीद परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। जॾहिं त मरम्मती कम दौरान रोड सिंगल हुजण बावजूदि ओवरलोड ट्रक ट्राला तोड़े ॿियनि ओवरलोड खणंदड़ गाॾियुनि सबबि रोड वफ़के ते जाम थियण जी सूरत हाल बरक़रार आहे। जॾहिं त खैरपुर इंतज़ामिया जी बेध्यानी ॾेखारींदे रोड ते ट्रैफ़िक अहलकार बि मौजूदु न आहिनि। शागिर्द तोड़े एमरजेंसी जी सूरत में मरीज़ शदीद परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।